नाज़रीन हाणे हिकु दफ़ो ॿीहर सिंध जे कुझु ॿोॾ सटियल इलाइक़नि जो जाइज़ो वठूं था। हाणे हलूं था खैरपुर ज़िले जे अहम शहर ठरी मीरवा। उते छा हिन वक़्तु सूरत-हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो रिपोर्टर इलाही बख़्श शहर। मीरवा तालुके अंदरि बरसाति खे अढाई महीना गुज़रण बावजूद बि ठरी मीरवा तालुके मां बरसाती पाणी न निकिरी सघियो आहे। शहर जा जेके मुख्य रस्ता आहिनि उहे बंदि आहिनि। सरकारी ऑफिसूं में हिन वक़्तु ताईं बंदि आहिनि। अचो त हितां शहर खां पुछनि वधीक हुनजो छा चवणु आहे। अदा कहिड़ा था इंटरव्यू वठो। मुंहिंजा भाउ जलाल चांडियो चवंदो हुयो त जीअं था कावड़ कयूं तीअं थी सिक सबील थिए। मुंहिंजा भाउ जीअं था ही पाणीअ जूं दाहूं कयूं तीअं असांजा MP MNA गौर ई नथा कनि। वरी बि यार अलाह जो रसूलनि खे ख़ुशि करे साजिद साहिब खे सभिनी खे उन्हनि जी महिरबानी यार पाणी त असांखे कढाइनि। असां सां यार वॾी नाजाइज़ी आहे। पाणी अञा खुटे ई कोन थो। उहो होॾां नंढीअ ठरीअ ॾांहुं झटा लॻा, ओॾां पाणी सुकी वियो। हीउ हेॾां जेको असांजो निधण को स्कूल आहे ऐं निधण की टाउन कमेटी आहे ऐं निधण को गर्ल स्कूल आहे, नादरा है, इन जो पाणी सुके ई कोन थो। अलाए कुदरती हेठों थो निकिरे, अलाए छा थो जे पाणी निकिरे ई कोन थो। 3 महीना थिया न बारिश खे ख़तमु थिए खे, पोइ बि पाणी नथो निकिरे। यार असां त ॾाढा परेशान थिया आहियूं। ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल खे मञनि, हीउ पाणी त कढनि। यार असां सियारे जा ॾींहं जेके आहिनि उहे त पंहिंजे बचनि सां घर में गुज़ारियूं। असां सां वॾी नाजाइज़ी आहे, पाणी निकिरे ई कोन थो। जेके झटा आहिनि उहे हिकु हले थो त 2 बंदि आहिनि। इहो डेली आहे 8 बजे खां पोइ। ख़ुदा हाफ़िज़। मां आवाज़ TV वारनि जो वॾो थोराइतो आहियां, निहायत थोराइतो आहियां उन्हनि जो अचनि था ऐं जे कवरेज कनि था ऐं बार जूं रिपोर्टूं ॾियनि था ठरी मीरवा निधण के शहर जूं। मां हुननि जो वॾो थोराइतो आहियां। जेके बि मीडिया वारा आहिनि मां सभिनी जो थोराइतो आहियां, पर बिलख़ुसूसन आवाज़ TV वारनि जो निहायत थोराइतो आहियां। निहायत असांजो को रस्ते जी सहूलियत को असां चूंडियल नुमाइंदो न आहे। असांखे कहिड़ो रस्तो आहे कोन। असां वाहन जे रस्ते सां अचूं था पिया। मरीज़ असांजा गुज़ारे आहे जेके रस्ते में ई खणी इस्पताल पहुचाइण लाइ असांखे दॻो रस्तो आहे कोन। को बि नुमाइंदो न आहे। महिरबानी करे ख़ुदा करणु DC खैरपुर के इतला कम चैनल असांखे पाणी भञायो। असां सभ खां पहिरियों आवाज़ TV वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं। छा आहे का ठरी मीरवा के जे MP MNA आहिनि उहे ॿाहिरां जा आहिनि। हिन जे करे ठरी मीरवा शहर मां 3 महीना गुज़रण बावजूद बि पाणी न निकिरी सघियो आहे। जेके मेन रस्ता आहिनि, सरकारी अस्पताल थी वई, सरकारी बॉइज़ गर्ल्स स्कूल थी वियो, नादरा अस्पताल थी वई, कोरट थी वई, जाम ठरी मीरवा जेको थाणो आहे उहो पाणीअ जी लपेट में आयल आहे। बिल्कुलु असांजा घर जे साम्हूं आहिनि, इहे घर ॿुॾा पिया आहिनि ऐं इहे रस्ता सॼा ॿुॾा पिया आहिनि। असांजा इदारा जेके आहिनि ॿुॾा पिया आहिनि। इस्पताल आहे, स्कूल आहे, सभई जेके बि इदारा आहिनि, ऑफिसूं आहिनि, उहे सभु ॿुॾियूं पियूं आहिनि। कोई बि असांजे जेको आहे न कंहिं नुमाइंदे खे को टेंशन ई न आहे। सभु जेको आहिनि सभु ख़ामोश पंहिंजे ऑफिसुनि में, के इस्लामाबाद के कराची, हिते केर बि न आयो आहे। बिल्कुलु असां बेयारो मददगार लॻा पिया आहियूं। कोई बि माना हे रोड जो टुकड़ो आहे तव्हां इन खां पंप खां वेंदे इन ताईं नाके ताईं इहो रोड जो टुकड़ो ठही वञे त असांजा सभु मसइला हल थी वेंदा। इहो तमामु हेठा अलाए कहिड़ी प्लानिंग आहे गवर्नमेंट जी, असांखे ख़बर नथी पए। 3 महीननि खां असांजे शहर खे ॿोॾियूं वेठा आहिनि, काई ख़बर नथी पए आहे छा मसइलो छा आहे। एतिरो ख़र्च बि न ईंदो। झटा आहियूं, उहे झटो हिकु बि न हलियो। हाणे जेको आहे झटा सभु बंदि करे खणी विया आहिनि, हिकु ई झटो न आहे। नाज़रीन मेहड़ तालुके में काछी वारे इलाइक़े अंदरि हिकु ॻोठु आहे फैज़ मोहम्मद कोलाची, जेको केतिरनि ई ॻोठनि वांगुरु तबाह थी वियो आहे। केतिरा ई घर ड्रही पट पइजी चुका आहिनि, पर वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त इन ॻोठ ताईं अञा सुधो के बि सरकारी अमलदार, उतां जा चूंडियल नुमाइंदा नाहिनि पहुची सघिया। उन्हनि का सार नाहे लधी। ॻोठाणनि जो इल्ज़ाम आहे त चूंडियल नुमाइंदनि ऐं इंसामिया खेनि बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। उहे सरकारी सहायता खां महरूम बणियल आहिनि। एसी ताईं जो डथल घरनि जी सर्वे बि शुरू नाहे थी सघी। वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त जेतोणीकि ही जेको ॻोठु आहे ॾूराहो आहे, उते पहुचण में जेको आहे टाइम लॻे थो, वक़्तु लॻे थो, पर सरकार वटि चूंडियल नुमाइंदनि वटि वसीला आहिनि, वॾियूं गाॾियूं आहिनि, ॿेड़ियूं आहिनि। उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां उते पहुची सघनि था, पर वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त हितां जे ॻोठाणनि खे बेयारो मददगार छॾे वियो आहे। हाणे असां नौशेरो फ़िरोज़ ज़िले जे इलाइक़े पटडीदन भरिसां ॻोठु अली बख़्श लाशारी जी सूरत-हाल खां तव्हांखे आगाह कयूं था। हिते पिणु अञा ताईं केतिरा फुट पाणी बीठल आहे।
उतां जा ॻोठाणा सख़्तु परेशान आहिनि। उतां जे ॻोठाणनि जो इल्ज़ाम आहे त चूंडियल नुमाइंदनि संदन का बि सार नाहे लधी। चयो वञे थो त हिन ॻोठ में मुख़्तलिफ़ जेके मौतमार बीमारियूं आहिनि, ख़ासि तौरु डेंगी, मलेरिया, गैस्ट्रो डायरिया तोड़े ॿियूं बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। मासूम ॿार जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि, बीमारियुनि में विकोड़जंदा वञनि, पर हिन ॻोठ जी को बि सार लहण लाइ तयारु नाहे। नदीन नौशेरो फिरोज़ ज़िले जो हिकु ॿियो ॻोठु आहे पालाणो, जिते पिणु साॻी सूरतयाल आहे। हिन ॻोठ में त भयानक सूरतयाल इन हद ताईं पहुची वई आहे जो हाणे जेके फ़ौतनि जा जनाज़ा आहिनि उन्हनि खे तदफ़ीन लाइ जॾहिं ॻोठाणा खणी वञनि था त खेनि केतिरा ई फुट पाणी मां गुज़रिणो पवे थो। कुझु ॾींहं अॻु हिकु पीरसन कारी साई सबबु फ़ौत थी वियो। जॾहिं खेसि दफ़नाइण लाइ ॻोठाणा खणी वञी रहिया हुआ त ख़ुश्क रस्तो मुयसरु न हो, मजबूरनि खेनि पाणी में लहणो पियो। वॾे अफ़सोस सां चवणो पए थो त हिते पिणु जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हिन ॻोठ तरफ़ को बि ध्यानु नथा ॾियनि। इंतिज़ामिया खे बि हिन ॻोठ जी ॼण का परवाह नाहे। ॻोठाणा बेयारो मददगार आहिनि, संदन घर ॾथल आहिनि, पर वॾे ॾुख जी इहा ॻाल्हि आहे जो हिननि ॻोठाणनि ते को रहम करण वारो, को कामोरो, को चूंडियल नुमाइंदो तयारु नाहे। नदी हाणे हलंदासीं कैन शाह जे हिकिड़े ॻोठ ईसा सोलंगी जो तव्हांखे अहवालु ॾियूं त उते पिणु वॾे अंग में घर ड्रही पट पइजी चुका आहिनि। उनखां अॻु असां तव्हांखे साॻे इलाइक़े जे हिकु ॻोठ मीरो कलोड़ो जो अहवालु ॾिनो। उते जेका सूरतयाल हुई हिन ॻोठ में पिणु साॻी सूरतयाल आहे। ॻोठाणनि जा घर ड्रही पट पइजी चुका आहिनि, पर हिन ॻोठ में पिणु अञा ताईं सर्वे शुरू नाहे थी सघी। ॻोठाणा सख़्तु एहतिजाज करे रहिया आहिनि। संदन मुतालबो आहे त फौरी तौरु ॾथल घरनि जी सर्वे शुरू कराए खेनि ॿीहर घर तामीर कराए ॾिना वञनि। गॾोगॾु खेनि जेको घुर्बल सामान आहे उहो फ़राहम कयो वञे। सियारो शुरू थी चुको आहे। खेनि राशन ऐं टेंट जी सख़्तु ज़रूरत आहे, दवाउनि जी सख़्तु ज़रूरत आहे। फौरी तौरु इंतिज़ामिया खे तहरुक वठणु घुरिजे त जीअं हितां जा ॻोठाणा वधीक मुसीबत खां बची सघनि। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुघे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।